नाज़रीन, सरहद भरिसां ज़हरीली बोतल में पानी पीअण सबबि 3 ॿारनि समेत 5 ॿार फौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कासिम कलवर। जी कासिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर मासिलो वेझो ॻोठ मीओ खान छजण में जेको वागणी जे लॻ आहे उते 5 मासूम ॿार पुरसरार नमूने फौत थी विया आहिनि। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। जनाज़ो खॼण वक़्तु क़यामत सुगरा जा मंज़र हुआ। इलाइक़े में सोग वारी सूरत आहे। पुलिस तोड़े इंतज़ामिया वाक़े जा असुल कारण मालूम न करे सघी आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेके 4 ॿार हुया उहे मेयूं चारींदा हुया। उन जे करे उन्हनि खे पाणी जेको आहे पीअण जे लाइ जेकॾहिं उञ लॻी त उहे जेके आहिनि हिकु नलके तां जेको आहे ज़हरीली दवा वारी बोतल ॾिसी करे उनमें पाणी भरे करे उन्हनि पीतो ऐं 5 जे लाइ जेको आहे 5 जेको ॿार हो उन जे लाइ अलॻि सां पाणी उते उन साॻी बोतल में खणी विया। अहिड़े क़िस्म जा चौबोल आहिनि। उन हवाले सां उन चइनी ॿारनि खे जेको आहे पहिरें जेको आहे सखर जेको आहे रेंजर्स अस्पताल में दाख़िल करायो वियो। उन खां पोइ 5 ॿार जेको आहे उनखे बि उते रेंजर्स अस्पताल में दाख़िल करायो वियो जिते उहे दम धणी हवाले थिया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी ज़िले में एग्रीकल्चर खातो जेको आहे मुकमल तौर ते गैर फ़ाल आहे। जंहिं ॻोठाणनि माण्हुनि खे आम माण्हुनि खे इहा न ॿुधाए सघिया आहिनि त जेकी ज़हरीली दवा जूं बोतलूं आहिनि उहे कहिड़े नमूने उछलाइणियूं आहिनि ऐं उनजो छा जेको आहे कहिड़े क़िस्म खे उनखे इस्तेमालु करिणो आहे। उनखे का बि कंहिं ॿारनि खे या कंहिं उनजे ज़िम्मेवार माण्हुनि खे का बि जेको आहे उनजे बारे में ॼाण न ॾिनी वई आहे। उन हवाले सां डिप्टी कमिश्नर घोटकी एग्रीकल्चर जे मथां जेको आहे सख़्ती सां नाराज़गी जो जेको आहे इज़हार कंदे उन्हनि खे हुकुम जारी कयो आहे त ॻोठाणनि ऐं जेको आहे ॿाराड़ी जे इलाइक़नि में वञी करे आम माण्हुनि ताईं वञी करे जेको आहे उन्हनि खे इहा रसाई ॾियो, इहा ॼाण ॾियो त जेके ज़हरीली दवाऊं जो उनको कहिड़े वक़्तु इस्तेमालु करणियूं आहिनि, उनखां पोइ उनजी बोतल खे कहिड़े नमूने उछलाइणो आहे, उनखे साड़े छॾिणो आहे, ख़तमु करिणो आहे। जेके एहतियाती तदाबीर आहिनि उहे जेके आहिनि उहे कया वञनि। जी कासिम कलर, महिरबानी अवां जी।